अस्सलाम वालेकुम तानसुबा एसटीवी न्यूज़ अली मोहम्मद जाड़ो नजर वजू त मलीर खां मुश्ताक अबोल जन रिपोर्ट ते नादन मलीर ज़िले लगे जामशोरे जे ज़िले मोहम्मद हुमायती गोठ जे मौजूदिन अलान हुमायती अनवर हुमायती अला बचाए हुमायती साले मोहम्मद हुमायती ऐं ॿियनि काल्ह अवामी प्रेस क्लब मलीर में हंगामी पुरहुजूम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे PTI अगवान ऐं सिंध असेंबली जे मुखालिफ़ धुर जे अगवान हलीम आदिल शेख ते इल्ज़ाम मणियो आहे त हुन संदन ॻोठ लॻ हुमायत बिरादरी जे मोरोसी 300 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे 40 खां वधीक हथियारबंद विहारे छॾिया आहिनि। उन सिलसिले में जॾहिं असांजो वफ़द हलीम आदिल शेख सां मिलण संस घर वियो त खेसि क़ानूनी दस्तावेज़ ॾेखारींदे ॻाल्हाइण जी कोशिशि कई त हुन असांजी ॻाल्हि ॿुधण बदिरां असांखे धिकारे घर खां ॿाहिरि कढी छॾियो ऐं धमकी ॾेई चयो त ज़मीन मुंहिंजी आहे, जेको बि ज़मीन ते ईंदो इहो मारियो वेंदो। हुननि प्रेस कॉन्फ्रेंस दौरान साफ़ियुनि खे ॼाणायल ज़मीन जा दस्तावेज़ सबूत ॾेखारींदे चयो त कब्ज़े खे 3 साल गुज़री विया आहिनि ऐं असां मुसलसल तरह जे चूंडियल नुमाइंदनि रवीनू कामेरून राजन जे चङनि मुड़सनि खां अलावा अदालत जा धिका खाई रहिया आहियूं, पर असांजे क़ानूनी इख़लाक़ी ऐं राजूनी तौरु मदद बदिरां कूड़ा ॾटा ॾेई मोटायो पियो वञे। असां ॿियो को रस्तो न ॾिसी अॼु अवामी प्रेस क्लब मलीर पहुता आहियूं, जिथे कब्ज़े ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे सिंध जे वॾे वज़ीर DG रेंजर्स तरचे चूंडियल नुमाइंदनि ऐं IG सिंध SSP जामशोरो ऐं ॿियनि खे कब्ज़ो ख़ाली करण जी अपील कयूं था ऐं ऐलान कयूं था त जेकॾहिं हलीम आदिल शेख पंहिंजे हथियारबंदनि खे ज़मीन तां उथारे कब्ज़ो ख़ाली न करायो त सिंध जे साञावंदनि इंसानी हक़नि जी तंज़ीम ऐं बिरादरी साण करे एहतिजाजी तहरीक शुरू कंदासीं, जंहिंमें सिंध असेंबली अॻियां धरणे, कराची प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरे, लांग मार्च समेत मुख़्तलिफ़ जदोजहद जा तरीक़ा इस्तेमालु कंदासीं।